आदिलपुर जो नौजवान भाव ऐं सौटनि हथां मुबैना क़तल थी वियो आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हांखे अपडेट की तो आदिलपुर जो नौजवान भाव ऐं सौटनि हथां क़तल थी वियो। आदिलपुर जो वॾे भाउ पारां सौटनि सां गॾिजी नंढे भाउ खे क़तल करे लाश गुजगोह में दफ़नाइण जो निक्षाप थियो। ॻोठ ख़ुदा बख़्श गॾाणी वासी जावेद उर्फ़ बानो पुटु मोहम्मद बख़्श गॾाणी जे क़तल जो सरकार जी मुदत में केस दाख़िल कयो वियो। केस में मक़तूल जो वॾो भाउ सदोरो सौट सदाम मुमताज़ एजाज़ ऐं ॿिया जवाबदार नामज़द कया विया। पुलिस चयो आहे त जावेद गॾाणी हिकु साल खां पंहिंजे चाचे क़ाइमदीन गॾाणी जे क़तल केस में गिरफ़्तार हो। क़ाइमदीन गॾाणी जे पुटनि ऐं जावेद जे वॾे भाउ सदोरो गॾाणी मनसूबो जोड़े केस जेल मां आज़ादु करायो। पुलिस चयो आहे त नौजवान खे जेल मां आज़ादु कराइण बैदि मिठड़े माइनर वटि वठी कुआड़ियूं हणी क़तल करे संदसि लाश ॻोठ केहर मर जे क़ब्रिस्तान में गुजगोह में दफ़नायो वियो। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे माजिद कलवड़। जी माजिद कलवड़, तफ़सीली जो। जी बिल्कुल ही आदिलपुर थाणे ॻोठ ख़ुदा बख़्शवासी नौजवान जावेद उर्फ़ बानो पुटु मोहम्मद बख़्श गॾाणी खे क़तल थियण जो निक्षाप थियो आहे। आदिलपुर पुलिस पारां सरकारी इतिराह ते क़तल जो केस दाख़िल करे छॾियो आहे, जंहिंमें मक़तूल जे वॾे भाउ सदोरो ऐं सौटनि सदाम मुमताज़ एजाज़ ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। पुलिस पारां दाख़िल कयल केस जे ॼाणायो वियो आहे त मक़तूल जावेद खे भाउ सदोरो गॾाणी पंहिंजे सौटनि सां गॾिजी मनसूबो जोड़े क़तल करायो आहे। सरकार पारां दाख़िल केस में ॼाणायो आहे त मक़तूल जावेद गुज़िरियल साल चाचे क़ाइमदीन खे पुराणे तकरार तां क़तल कयो, जंहिंमें क़तल केस में गिरफ़्तार हो, जंहिंजी ज़मानत 6/2026 ते थी हुई। पुलिस मूजिबि त मक़तूल क़ाइमदीन गॾाणी जे पुटनि यकीनन मक़तूल जे सौटनि मक़तूल खे भाउ सदोर जी मार्फत 2026 ते जेल मां आज़ादु करायो। बाद में 11/2026 जे राति केस क़तल कयो वियो। आदिलपुर थाणे जे SHO ज़हीर भुट्टो मूजिबि त मक़तूल खे भाउ ऐं सौटनि मिठड़ी माइनर वटि कुआड़ी हणी क़तल कयो ऐं लाश ॻोठ केहर मार जे क़ब्रिस्तान में ॻुझे गाह में दफ़न करण जी कोशिशि कई, पर असीं ॻुझे इतलाह ते क़ब्रिस्तान पहुतासीं त जवाबदार अॻु ई लाश खणी घर ख़ाली करे फरार थी विया। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा पिणु जारी सारी आहिनि, गिरफ़्तारी जी कोशिशि कई पई वञे। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो लाइ यादि रहे त जवाबदार पुराणे तकरार सां साल 2025 में 146 जी हद में पंहिंजे चाचे क़ाइमदीन गॾाणी खे पुराणे तकरार तां क़तल कयो। मक़तूल क़ाइमदीन गॾाणी जे पुटु सदाम हुसैन गॾाणी बल्द क़ाइमदीन गॾाणी जी फरियाद ते ए सेक्शन थाणे ते गुनाह नंबर 225/2025 जी FIR जावेद गॾाणी जे ॿिनि ते दाख़िल थियल हुई, जंहिंजी ज़मानत 10/6/2026 ते कराई वई, जंहिं बाद 11/6/2026 ते राति कुआड़ जा वार करे केस क़तल कयो, जंहिंजी FIR सरकारी फरियाद गुनाह नंबर। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ माजिद कलवड़।